अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अवला यअलमून अन्नल्लाह यअलमु मा युसिर्रून व मा युअलिनून वमिनहुम उम्मियून ला यअलमूनल किताब इल्ला अमानिय्य व इनहुम इल्ला यज़ुन्नून फ़वैलुल लिल्लज़ीन यक्तुबूनल किताब बिअयदीहिम ثم يقولون هذا من عند الله ليشتروا به ثمنا قليلا فويل لهم مما كتبت أيديهم وويل لهم مما يكسبون صدق الله العلي العظيم. درود شريف पढ़ो. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे मग़रिब जी निमाज़ बाजमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बिनायत फरमाई. गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजे ज़माने में जेके यहूदी हा जिन खे याक़ूब अलैहिस्सलाम जी औलाद करे सॾियो वियो हो या बनी इसराइल जे नाले सां क़ुर पाक उन्हनि खे सॾियो, उन्हनि यहूदियुनि जी ख़बासत जो बयानु हो. गुज़िरियल आयतुनि में हिकिड़ी ख़बासत उन्हनि जी इहा बि हुई त कॾहिं कॾहिं मुसलमाननि सां जॾहिं मिलंदा हुआ त उनखे चवंदा हुआ त आमन्ना बिल्लाह, असांजो अल्लाह ताला ते ईमान आहे, मुसलमान ऐं मोमिन ऐं वरी पाण में हिक ॿिए सां पंहिंजे मुंहं सां जॾहिं गॾिजंदा हुआ त पोइ चवंदा हुआ त इन्नमा नहनु मुस्तहज़िऊन, असां हिन सां भोग था कयूं, इहो बाक़ी मोमिन न आहियूं. पर कॾहिं कॾहिं उन्हनि खां सच मुसलमाननि जे ॾाढो ज़ाहिर थी वेंदो हो. कहिड़ो? तौरात जे अंदरि अल्लाह तबारक व तआला हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जूं सिफ़तूं जेके बयानु फ़रमायूं ऐं क़ुर पाक जो हक़ ऐं सचो हुजणु, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजो आख़िरी ज़मान पैगम्बर हुजणु तौरात जे अंदरि बयानु फ़रमायो हो अल्लाह तबारक व तआला. ऐं तौरात उन्हनि जे मथां, उन्हनि जे लाइ मूसा अलैहिस्सलाम जे मथां नाज़िल थियल किताब हो. पोइ पंहिंजे किताब में क़ुर ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ॻाल्हियूं जॾहिं पढ़ंदा हुआ त उनखे खुखंदियूं हुयूं. पोइ कॾहिं कॾहिं मुसलमाननि जे आॾो अची करे इहा ॻाल्हि ज़ाहिर करे वठंदा हुआ त यार तव्हांजे नबी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतालिक़ असांजे तौरात में बि लिखियलु आहे, क़ुर पाक जे मुतालिक़ बि असांजे तौरात में लिखियलु आहे. त पोइ ॿिया वरी उन्हनि जा पंहिंजा यहूदी उनखे चवंदा हे इहो छा थो करे, हिननि जे ॾाढो इहा ॻाल्हि तो ज़ाहिर करी त सुभाणे जीअं ॻिच में फिट थी वञे नी. पोइ चवंदई त अड़े तव्हांजे किताब तौरात में लिखियलु आहे त पोइ क़ुर खे कोन था मञो, तव्हांजे तौरात किताब में लिखियलु आहे, तव्हांजे नबीअ खे अल्लाह ताला ॿुधायो आहे, तौरात में लिखियो आहे, त बि तव्हां असांजे नबी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आख़िरी पैगम्बर करे कोन था मञो. चूचा भेणा कीअं थो ॿुधाईंसि, चुप हिक ॿिए खे नी चवंदा हुआ त न ॿुधाए हिननि खे, न त हे सुभाणे ॻिच में फिट थी वेंदई. पोइ इन जे मज़मून खे बरक़रार रखंदे अल्लाह तबारक व तआला अॼोकिन आयतुनि में मज़ीद वज़ाहत सां बयानु फ़रमायो त अवला यअलमून अन्नल्लाह यअलमु मा युसिर्रून व मा युअलिनून. हे न हिक ॿिए खे ठूशा हाणे खणी चवनि था त ज़ाहिर न कयो मुसलमाननि जे ॾाढो इहे ॻाल्हियूं जे हिननि खे ख़बर पवंदी त ॻिच में फिट थी वेंदा त इहे छा था पाइनि, अल्लाह ताला खे कुझु बि मालूम कोन्हे. अवला यअलमून अन्नल्लाह, छा अल्लाह तबारक व तआला खे काई ॻाल्हि मालूम कोन्हे? जेका शइ हे ज़ाहिर कनि था मुसलमाननि जे ॾाढो या छुपाइनि था, इन्हनि जे लिकाइण ऐं छुपाइण खे अल्लाह ताला नथो ॼाणे? ख़ुदा ताला जे ज़ात वटि कोई इल्मु ई कोन्हे? कम बख़्त आहिनि, बेअक़ुल आहिनि. जेका ज़ाहिर कंदा उहा बि ख़ुदा खे मालूम आहे, जेका छुपाइनि था उहा बि मालूम आहे. ऐं अल्लाह ताला उहा ॻाल्हि हिननि जी ज़ाहिरी या मख़फ़ी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे क़ुर पाक जे ज़रिए ॿुधाए छॾींदो, मुसलमान खे बि मालूम थींदी. पोइ ही जो लिकाइनि था, छुपाइनि था, त हिन मां छा था सम्झनि? अल्लाह तबारक व तआला हाणे हुनजी वज़ाहत कंदे गोया के फ़रमायो वमिनहुम उम्मियून ला यअलमूनल किताब इल्ला अमानिय्य व इनहुम इल्ला यज़ुन्नून.
इन्हनि यहूदियुनि मां कुझु त बिल्कुलु अणपढ़िया, अहिड़ा अणपढ़िया जो बिल्कुलु किताब खे नथा ॼाणनि, तौरात खे बि न, ज़बूर इंजील खे बि न, क़ुरान पाक खे बि न, बल्कि लिखत खे ई नथा ॼाणनि। को किताब लिखियलु हुजे उन्हनि खे ॾिजे त पढ़ी ॿुधायो त हो लिखणु पढ़णु ॼाणनि ई नथा। मिनहुम उम्मियून, कुझु इन्हनि मां अहिड़ा सफ़ा अणपढ़िया आहिनि। साईं पोइ इहे अणपढ़िया आहिनि त पोइ एॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कीअं था कनि? अलाह जी फरमायो इल्ला अमानिया, इहे कूड़ा किसा ऐं कहाणियूं ॿुधल अथनि। वइनुम इल्ला यज़ुन्नून, अलाह जी फरमायो रुगो इहे अटकल ऐं गुमान ते हलंदा आहिनि, ख़्याल ते वहम ते हलंदा आहिनि। पूरा पुराणे ज़माने जा पूरा किसा कहाणियूं वाक़िया उबता सुबता बेबुनियाद वाक़िया हिन जा ॿुधल आहिनि, बसि उन्हनि खे पिया दोहिराईंदा आहिनि। जीअं न कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त पुराणे ज़माने में के वीचारा वॾड़ा हूंदा हुआ, राति जो सियारे जी वॾी राति हुजे ऐं बाहि ॿारिजे त पोइ उते हथ सेकण जे बहाने सां चुल्हि ते जॾहिं वेहंदा हुआ त भई इहे वॾड़ा पंहिंजे वॾड़नि जूं ॻाल्हियूं पिया ॿुधाईंदा हुआ। ईअं कहाणियूं ऐं किसा बि के ॿुधाईंदा हुआ। पोइ उन्हनि कहाणियुनि ऐं किसनि खे बयानु करणु वक़्तु इन्हनि वॾड़नि वीचारनि वटि न के लिखण पढ़ण जो इल्मु हो, न पढ़ी सघंदा हुआ न लिखी सघंदा हुआ, पर इहे पंहिंजे वॾनि खां हुननि ॿुधियूं, उन्हनि पंहिंजे वॾनि खां ॿुधियूं, ईअं कहाणियूं ॿुधंदा ईंदा। किथे गाह ते विया ॿ चारि पोड़ा गॾिजी वॾड़ा, उते उन्हनि ॻाल्हियूं कयूं ॿुधियूं, किथे लसी मानी खणी वेठा उते हिक ॿिए सां ॻाल्हियूं कयूं, किथे काठियुनि ते झंग में विया उते हिक ॿिए सां ॻाल्हियूं कयूं, ईअं हिक ॿिए जूं ॻाल्हियूं ॿुधंदा, बसि उहे यादि रखंदा, वरी उहे घर अचे ॿुधाईंदा। पोइ उन्हनि ॻाल्हियुनि खे हाणे तहक़ीक़ केरु करे त इहा ॻाल्हि सची आहे या न। पढ़ियलु माण्हू हुजे त खणी तहक़ीक़ बि करे अदा तो किथे इहा ॻाल्हि पढ़ी आहे, तोखे कंहिं ॿुधाई आहे, किथे लिखियलु आहे, मूंखे ॾेखार, सची आहे की न हथ जी ठहियलु कहाणी आहे, तहक़ीक़ केरु करे। अलाह जी फरमाए थो मिनहुम उम्मियून, कुझु इन्हनि मां यहूदनि मां त अहिड़ा हुया जेके सफ़ा अणपढ़िया, जेके किताब लिखण पढ़ण खे ॼाणींदा ई न हुआ, तौरात खे बि न, क़ुरान पाक खे बि न, कंहिंखे बि न ॼाणींदा, सिर्फ़ु कूड़ियुनि सदुनि कहाणियुनि ॻाल्हियुनि ते अटकल ऐं गुमान ते हलंदा। बाज़ औक़ात पुराणे ज़माने जे वॾड़नि में कुझु अहिड़ा बि हुया अणपढ़िया पर ज़हीन, जेके वेठे वेठे हथ जी ॻाल्हि ठाहे ईंदा ॿारनि खे ख़ुशि करण जे लाइ। जीअं न कॾहिं कॾहिं कंहिं ॿार खे हिकिड़े ज़हीन पीउ पंहिंजे हिकिड़े पुट खे मार ॾिनी कंहिं ग़लतीअ ते, पोइ जंहिंमहिल हाणे उन कावड़ गुसो लही वियुसि, पोइ उहो पुटु उन सां रुसियो, न न तोसां मां कोन ॻाल्हाईंदुमि, कोन ॻाल्हाईंदुमि। अरे बाबा छो पोइ मार जो ॾिनी आई, छो पोइ मारियो ई, हलो कोन ॻाल्हाईंदुमि। हाणे पीउ हिनखे ॿार खे परचाए थो कीअं, न बाबा तोखे थोरा ई मार ॾिनी हुअमि, तूं मुंहिंजो पुटु आहे मखण, तोखे कीअं मार ॾींदुसि? न, मार शैतान खे पियो ॾियां, जेको शैतान तो ॾे आयो तोखे खारे पियो, ख़राबु पियो करे, मां पादर उन शैतान खे पियो हणां, मूंखे नज़र अचे पियो, पर अहिड़ो हरामी आहे, मां जंहिंमहिल लठ पियो हणांसि न त गुसाए पियो वञे, उहा लठ तोखे पई लॻे। इहो ख़्यालु किथां आंदई? किताब में लिखियलु हो। इहो तसवुरु किथां आंदई? कंहिं वॾे सेखारियोसि, उहो दिमाग़ में आयोसि त हिनखे कीअं मुतमइन कयां। ईअं दिमाग़ी आइडिया कुझु वॾड़ा रखी करे ॿारनि खे ख़ुशि करण जे लाइ नांगनि जूं बलाउनि जूं कोए ऐं क़बर जी कहाणी, हाणे को ऐं क़बर ॻाल्हाईंदा, हे ॿुधंदो पोइ लिखंदो। नांग जी ऐं नोर जी कहाणी, हाणे नांग ऐं नोर जी ॿोली इंसानु ॿुधे सम्झे त पोइ खणी लिखे, बेबुनियाद ॻाल्हियूं। अलाह जी फरमाए थो त कुझु इन्हनि यहूदियुनि मां अहिड़ा हा अणपढ़िया जेके रुॻो ॻाल्हियुनि ते हलंदा, कूड़ियुनि कहाणियुनि किसनि ते हलंदा। पोइ फवैलुल लिल्लज़ीना यक्तुबूनल किताब बिअयदीहिम, कुझु वरी अहिड़ा हुया जेके पाण लिखणु पढ़णु ॼाणींदा हुया, पर लिखंदा हुआ त कुल कूड़, हथ ठोकियल ॻाल्हि, ॿुध सुध वारी ॻाल्हि, तहक़ीक़ सां हक़ ऐं सच जी ॻाल्हि खे न लिखंदा। माण्हुनि खे ख़ुशि करण जे लाइ उहा ॻाल्हि लिखंदा जंहिंमें माण्हू खिलनि, ख़ुशि थियनि, राज़ी थियनि। पोइ उहो किताब खपायां त उन किताब जा 5 रुपया मूंखे मिलनि। जीअं भोगनि जो किताबु, लतीफ़नि जो किताबु,
कहाणियुनि जो किताब, किसनि ऐं टोटकनि जो किताब, बुझारतुनि जो किताब, इहे सभु बुझारतूं अटकल जूं ज़हन मां ठहियल हिकिड़ियूं कूड़ियूं लिखंदा सिर्फ़ु इन जे करे हा त इहे खपाईंदासीं त 5 रुपया मिलंदा। पोइ उन्हनि कहाणियुनि खे लिखण में न क़ुर पाक जे सच ऐं हक़ हुजण जो लिहाज़ रखियो वियो, न अलाह ऐं अलाह जे रसूल जे तालीम खे मद्देनज़र रखियो वियो। जेको आयो लिखियो। यहूदियुनि जे अंदरि जेके अणपढ़िया हुआ से त कहाणियुनि ऐं क़िस्म ते पिया हलनि, जेके पढ़ियल हुआ उन्हनि बि हक़ सच न लिखियो। माण्हुनि खे पाण वणाइण जे लाइ, माण्हुनि वटां 5 रुपया हासिलु करण जे लाइ कहाणियूं, किसा, ॻाल्हियूं फेराए सेराए मट सट करे तौरात जे आयतुनि खे बि अहिड़े अंदाज़ में सवलो ऐं माण्हुनि खे मनपसंदि करे लिखी ॾिनऊं जीअं सभु कुझु चवे त हा यार वाह जो हिन लिखियो आहे। पोइ हू पुछनि हुन खां त अदा तो पंहिंजे तरफ़ां हिनखे ठाहे लिखियो आहे जीअं असांखे वणे, या वाक़ई अलाह ताला बि ईअं चयो आहे? हा न न अलाह ताला ईअं चयो आहे, वाक़ई अलाह ताला ईअं चयो। हाणे सभु को ॾिसे त ॻाल्हि वणंदड़ मुंहिंजी पसंदि वारी लिखी पई आहे ऐं अलाह ताला ईअं कई आहे, कढ खीसे मां 5 रुपया ॾे किताब वठि। हाणे उहो कहाणियूं उबतियूं सुबतियूं हथ जूं घड़ियल लिखनि ई हिन जे करे पिया त माण्हू पसंदि करे वठंदा, 5 रुपया मिलंदा। पोइ अलाह तबारक व तआला फरमाए थो यादि रखो, हिकिड़ा त अणपढ़िया हुआ जेके ॿुध सुध ॻाल्हियुनि कहाणियुनि ते पिया हलनि, जेके वरी पढ़ियल हुआ फ़वैलुल लिल्लज़ीन यक्तुबूनल किताब बिअयदीहिम, उन्हनि वरी पंहिंजे हथनि सां इहे कूड़ियूं कहाणियूं घड़े मट सट करे लिखियूं। फ़वैलुल लिल्लज़ीन, अलाह से फरमाए थो उन्हनि जे लाइ बि बर्बादी ऐं तबाही आहे। कूड़ लिखियूं, माण्हुनि ताईं पहुचायूं, माण्हू उन कूड़ खे पढ़ी पिया अॻिते हलंदा, उनखे हक़ सच सम्झी करे पिया अमल कंदा, पिया मुंतक़िल कंदा, पिया ॿियनि खे सेखारींदा, पिया ॿियनि खे ॿुधाईंदा। इहो कूड़ हिननि जो हथ जो घड़ियल माण्हुनि में फैलजंदो। सुम्मा यक़ूलून हाज़ा मिन इंदिल्लाह, पोइ वरी इहो बि मथां कूड़ हणंदा हुआ त हीअ ॻाल्हि रुॻो मां न कई आहे बल्कि अलाह ताला जे तरफ़ खां आहे, अलाह ताला ईअं चई आहे तौरात में। ईअं छो भला कूड़ हणंदा हुआ? लियश्तरू बिही समनन क़लीला, जीअं माण्हू उनखे अलाह ताला जे तरफ़ खां भाइनि सम्झनि ऐं पोइ असांखे कुझु 5 रुपया बि ॾियनि। पोइ अलाह से फरमाए थो फ़वैलुल लहुम मिम्मा कतबत अयदीहिम, बर्बादी आहे उन्हनि जी लाइ हिकिड़ी हीअ जो उन्हनि पंहिंजे हथनि सां इहे कूड़ियूं कहाणियूं उबता सुबता मसइला तहरीफ़ करे मटा सटा करे लिखिया। हिकु लिखण जी बर्बादी उन्हनि जे मथां। ॿियो कूड़ अल्लाह तबारक व तआला जे ज़ात ते हयूं त ही किताब हाज़ा मिन इंदिल्लाह, अल्लाह ताला जे तरफ़ खां आहे। ॿियो इन कूड़ जो वबाल ऐं बर्बादी तबाही उन जे मथां। टी ववैलुल लहुम मिम्मा यक्सिबून, जेका क़ीमत कमाइनि पिया माण्हुनि जे तरफ़ खां, उहा क़ीमत बि उन्हनि जे लाइ तबाही ऐं बर्बादी साबित थी। माना यहूदियुनि जे अंदरि जेका ख़बासत हुई उहा हिकु इहा हुई, माना उन्हनि जा अणपढ़िया माण्हू बि तबाह ऐं बर्बाद हुआ त पढ़ियल बि तबाह ऐं बर्बाद हुआ। जेके उन्हनि जा अहले इल्म हुआ, जिन खे खणी उन दौर जा यहूदियुनि जो आलिम करे सॾिजे, उन्हनि वटि पाण वटि ई इल्मु कोन हो त ॿियनि खे छा पढ़ाए। ऐं वरी तहक़ीक़ केरु करे? हिकु इल्म जी कमी, इल्मु कोन हो। ॿियो फ़हम अकुल जी कमी, हाणे इल्मु बि कोन्हे अकुल बि कोन्हे, तहक़ीक़ मसइले जी केरु करे? हक़ ऐं सच जी सुञाण केरु करे? कीअं करे? इन जो मिसाल हीअं चइजे, हिकिड़ो हुजे गुलाब ॼमूं, उन ते करेले जी मथी खल चढ़ियल हुजे ऐं निम जे ॾंदण जी खल लाइ उन ते चढ़ियल हुजे। हाणे कंहिंखे चइजे त गुलाब ॼमूं करे खा, मिठो थींदो? करेले ऐं निम जी खल चढ़ियल किथां आयो मिठो? करेलो बि कड़ो, निम बि कड़ी। हाणे हुननि वटि न करेले जो अकुल आहे न निम जेतिरी का फ़हम ऐं सम्झ आहे, भला किथां सचो उन्हनि जे वात मां निकिरे? ईअं पिया अजायो ॻाल्हियूं हथ जूं घड़े ठाहे पंहिंजे मर्ज़ीअ ते माण्हुनि ॾाढो पेश कनि थियूं। हक़ ऐं सच आहे, वरन त इल्म ऐं तहक़ीक़ हुजे त अहिड़ी हुजे जो अल्लाह ताला जे तरफ़ खां जेका बि ॻाल्हि मिले उनजी बि तहक़ीक़ कजे त वाक़ियातनि सच पच में अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो फरमान आहे या पंहिंजो हिन हथ जो ठोके ॿुधायो आहे। हाणे इहा तहक़ीक़ माण्हू केरु कंदो? उहो जंहिं वटि या त इल्मु हुजे, उन इल्म सां गॾु अकुल बि हुजे। इल्मु ऐं अकुल हूंदो त पोइ तहक़ीक़ कंदो।
जीअं मिसाल मां तव्हांखे हिकिड़ो ॿुधायां, पुराणे ज़माने में हिंदुस्तान जे अंदरि शाह अब्दुल अज़ीज़ मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह अलैह थी गुज़रियो। वॾो अल्लाह तबारक व तआला जो बुज़ुर्ग बानो हो। उन जा शागिर्द हुया बि मौलाना फज़ल हक़ खैराबादी रहमतुल्लाह अलैह ऐं मुफ़्ती सदरुद्दीन साहब रहमतुल्लाह अलैह। इहे ॿई शाह अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह वटि पढ़ंदा हुआ। पढ़ंदे पढ़ंदे जॾहिं इल्मु फ़न मंतिक़ सर्फ़ नहव अदब सभु कुझु जॾहिं पढ़ी फ़ारिग़ थिया, पंहिंजे इलाइक़े में हलिया विया। पोइ हिकिड़े दफ़े हिननि इरादो कयो त मज़मून था लिखूं पंहिंजो पंहिंजो अलॻि। अदा मौलवी फज़ल हक़ साहब तूं बि पंहिंजो लिख, मुफ़्ती सदरुद्दीन साहब जो मां बि लिखां थो। पोइ तो मां ॿई हली करे हज़रत शाह साहब जे ख़िदमत में पंहिंजो पंहिंजो मकालो मज़मून लिखियलु पेश था कयूं, पढ़ी ॿुधायूं था त जीअं असांजी इस्लाह थिए त हाणे असां अदब जे एतबार सां ग़लती कयूं था या दुरुस्तगी आहे। जे दुरुस्तगी सही हूंदी त तसली थी पवंदी, जे ग़लती हूंदी त शाह साहब जन ॿुधाईंदा त हीअ ग़लती आहे, उहा दुरुस्त कयो। ॿई मज़मून लिखूं था, ॿिन्हिनि पंहिंजो मज़मून लिखियो। हलंदे हलंदे शाह साहब रहमतुल्लाह अलैह वटि अञा न पहुता, हुन खां पहिरियां ई हिननि जे दिलि में ख़्यालु आयो त यार मां पंहिंजो मकालो पाण पढ़ंदुसि, तूं पंहिंजो पाण पढ़ंदे त कुझु झझक महसूसु थींदी। हीअं था कयूं, तूं मूंखे ॾे तुंहिंजो मकालो मां पढ़ंदुसि, मुंहिंजो मकालो तूं पढ़ंदा। छा हा यार ईअं सही आहे। हाणे हिन हुनजो पढ़ियो, हुनजो पढ़ियो। शेख साहब वटि वञी पहुता। शाह साहब रहमतुल्लाह अलैह खे पंहिंजा मज़मून ॿुधाइण लॻा। शाह साहब जे उन वक़्तु बुज़ुर्गनि लिखियो आहे त नज़र अखियुनि जी ख़तमु थी चुकी, नाबीना थी चुका, ॾिसी कोन सघंदा। पोइ हाणे ॿिन्हिनि जो मकालो जॾहिं ॿुधूं त मकाले ॿुधण खां पोइ ख़ामोश रहिया, मकालो ॿुधंदा रहिया, ख़ामोश रहिया। ॿई बुज़ुर्ग मौलाना फज़ल खैराबादी साहब बि पंहिंजो मकालो पढ़ी वियो, मुफ़्ती सदरुद्दीन साहब बि पंहिंजो मकालो पढ़ी वियो। ॿई मकालो पढ़ी विया। हाणे पुछनि था शेख साहब खां त साईं इन्हनि में किथे का ग़लती सलती हुजे त इस्लाह फ़रमाइनि। साईं जन शाह साहब रहमतुल्लाह अलैह फ़रमायो ग़लतीअ जी इस्लाह त थींदी बाद में, पहिरियां इहो ॿुधायो त इहो मकाले जी मटा सटा किथे थी आहे। मकाले जी मटा सटा किथे थी आहे, तव्हां किथे मट सट किथे कई आहे, कीअं मटायो अथव? हुनजो पढ़ियो आहे, हुनजो पढ़ियो आहे, इहो कीअं? हे हैरान थी विया। इहा ख़बर शेख साहब खे कीअं पई? हाणे कोई इल्मु ग़ैब जो बि कोन्हे हिते, को कमज़ोर अकुल ऐं ज़हन वारो इल्म वारो माण्हू चवंदो त इनखे कोई इल्मु ग़ैब जो हो अलाए छा। न न, इहा फ़रासत इल्मी ऐं अकुली आहे। कीअं? उस्ताद खे ख़बर हूंदी आहे त मुंहिंजे हिन शागिर्द में केतिरी सलाहियत आहे ऐं मुंहिंजे हिन शागिर्द में केतिरी सलाहियत। पोइ सुभाणे पंहिंजे पंहिंजे सलाहियतुनि जे आधार ते हिकिड़ी शइ तयारु करे खणी ईंदा। उस्ताद खे त ख़बर हूंदी न। हाणे जेकॾहिं उहे मटाए करे बि पेश कनि त जेको बिना ग़लतीअ जे महिनत ऐं तालीम तरबियत सां पास थियो आहे, बिना महिनत जे, ऐं हिकिड़ो महिनत में फुल नंबर खणी करे पूरे जिदोजहद ऐं ज़ोर शोर सां मज़बूतीअ सां पास थियो आहे। हाणे मकाले पेश करण महिल जेको जॾो हुजे उहो होशियार जहिड़ो पढ़े, ऐं जेको होशियार हुजे उहो जॾे जहिड़ो पढ़े, त उस्ताद कोन सुञाणींदो छा? त भाई दे कमु उबतो थो लॻे। उमेदु त जॾे मां जॾे जहिड़ी, पर जॾो होशियार जहिड़ो थो पढ़े। इहा फ़रासत हुई, नाबीने हुजण जे बावजूद बि सुञाणे विया इहा तव्हां मकाले जी मटा सटा किथे कई आहे। पोइ हुननि चयो हा साईं असां इहा मटा सटा कई आहे। हुननि जॾहिं तस्लीम कयो हा मटा सटा कई आहे, पोइ शेख साहब वरी हुननि जो मकालो ॿीहर ॿुधो, केतिरियूं ई दुरुस्तगियूं कयूं त हिते बि ग़लती आहे, इहा हीअं दुरुस्त कयो, हीअ ग़लती आहे, हीअ दुरुस्त कयो। फज़ल हक़ साहब तव्हां हीअ दुरुस्तगियूं कयो, मुफ़्ती साहब तव्हां हीअ दुरुस्तगियूं कयो। त तहक़ीक़ जे लाइ कुझु फ़रासत खपंदी आहे, अकुल बि खपंदो आहे, इल्मु बि खपंदो आहे। हाणे क़ुर पाक जे हिननि ॻाल्हियुनि जे निस्बत सां यहूदियुनि वटि इन्हनि ॿिन्हिनि शयुनि जी कमी हुई। तहक़ीक़ केरु करे थो राति जे ॻाल्हियुनि ते, मिक्स मिलावट थियल ॻाल्हियुनि ते। अञा हिन जो ॿियो मिसाल ॿुधायां। हिननि जे दिलि जे अंदरि त दुनिया जी लालच हुई त किताबु सुहिणे खां सुहिणो हथ जो साए ठाहे VIP करे लिखंदासीं, माण्हुनि खे वणंदो त पोइ असांखे 5 रुपया ॾींदा। मट सट कटे करे माण्हुनि जे तबियत जे पसंदि जे मुआफ़िक़ मज़मून लिखंदासीं, आयातुनि खे हेॾे होॾे करे माण्हुनि खे पसंदीदा ॻाल्हियूं करे ॾींदासीं त माण्हुनि खे वणंदो, पैसा मिलंदा। पैसनि जी लालच ते एॾो वॾो गुनाह कयूं। पर
क़ुर्बान वञा हुज़ूर सलातो सलाम जे उम्मत जे उन्हनि जयद उलमा साहबा कराम जे मथां जिन पूरी ज़िंदगीअ में दुनिया खे हीअं ठुकराए छॾियो। मिसाल ॾियां, मौलाना मोहम्मद क़ासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे दौर जो ज़बरदस्त मुहक़िक़ आलिम थी गुज़रियो आहे। नानोतवी साहिबु रहमतुल्लाह अलैह खे कंहिं पंहिंजे मोतक़िद माण्हूअ हिकिड़ी चादर ॾिनी VIP रेशमी ज़बरदस्त सुहिणी सेबती चादर, ऐं घरवारीअ जे लाइ को ज़ेवर बि ॾिनई, पोइ मुंडी हुई या कंगण हुयो या नथ हुई या टिको कुझु बि हुयो, घरवारी जो ज़ेवर बि ऐं चादर बि तोहफ़े तौर ते मिल्कियत बनाए ॾिनई। साईं हे मुंहिंजे तरफ़ां तव्हांजी मिल्कियत आहे, हीअ तव्हां खां। नानोतवी साहिबु रहमतुल्लाह अलैह वसूल त कयो, क़बूल कयो, तोहफ़ो मिले त अलाह जे रसूल फरमायो त क़बूल कंदा कयो। नानोतवी साहिबु रहमतुल्लाह अलैह तोहफ़ो क़बूल कयो, घर खणी आया, घरवारीअ खे चयूं त ॿुध ही तोहफ़ा मिलिया आहिनि ज़रा क़ीमती, इन्हनि तोहफ़नि खे ॾिसी करे दिलि बि ॾाढी ख़ुशि थींदी, ॾाढी। तूं ज़ेवर पाईंदीअं, चादर पाईंदीअं या मां पायां चादर, तूं ज़ेवर पाईं, ॾाढी ख़ुशी थींदी। पर ॿुध चंद ॾींहंनि खां पोइ इहो ज़ेवर बि पुराणो बोसीदा थी वेंदो, इहा चादर बि ॻरी फिटी मटिजी वेंदी, ख़राबु ख़तमु थी वेंदी। पोइ अहिड़ी शइ सां दिलचस्पी छो रखूं जेका हली हली ख़राबु थी वञे। ऐं इन चादर वारो साॻियो ई कमु लठे जी चादर बि ॾेई वेंदी। इन सोने ज़ेवर जे जॻह ते आम कूड़ा सचा चांदीअ वारा ज़ेवर बि कमु ॾेई था वञनि, त ॿियनि वॾनि क़ीमती ज़ेवरनि जे पाइण जी भला कहिड़ी ज़रूरत आहे। इन चादर ऐं ज़ेवरनि जे पाइण सां असांजो कदु काठु का क़ीमत वधी वेंदी भला, कुझु बि न, हिकिड़ी दिली ख़ुशी थींदी बसि। छो न ईअं कजे, अलाह जे रज़ा ख़ातिर इहे शयूं कंहिं ग़रीब खे ॾेई छॾिजनि, अलाह हिननि जे एवज़ में आख़िरत में असांखे पाराईंदो। घरवारी बि ॾिसो, पंहिंजे नफ़्स खे त हुन मारियो, घरवारीअ खे चए थो न बि चयो त जी अखियुनि ते सच चयो थो, कंहिं माइट खे घुरायो हुनखे ॾेई छॾियो। एॾा मुतक़ी ऐं परहेज़गार, कंहिं माण्हूअ जुतीअ में पैसा विझी रखियसि, पहिरियां खणी आयो त साईं नारद साहिबु हे मुंहिंजे तरफ़ां क़बूल कयो मदरसे जे लाइ, हिकिड़ो दिरहम खयूं, हिकिड़ी पाई, चयूंसि बसि मूंखे हिन जी ज़रूरत ई, ॿिया खणी वञ। उन अमरा चयो साईं मां तव्हांजे लाइ अंदान मूंखां वठो, न बाबा मूंखे हिन हिकिड़े जी ज़रूरत ई, अॼु मुंहिंजी ज़रूरत हिन हिक मां पूरी थी वेंदी, सुभाणे जी वरी मूंखे अलाह ताला ज़रूरत पूरी करे ॾींदो, ॿिया खणी वञ। हुन अमरा ज़िद कयो, चईंसि पोइ हे बि वठि भला, नथो मुड़ी त। हुन अमरा चयो त ठीकु आहे भला हिकिड़ो खणो तव्हां, ॿिया खणी उथियो, दरवाज़े खां ॿाहिरां जंहिं महिल उथियो ॾिठईं त हाणे खणी आयोसि, वापसि कीअं मोटाए वञा। नानोतवी साहिबु रहमतुल्लाह अलैह जे घेतलो पुराणे ज़माने जो हूंदो आहे, बूट वांगुरु घेतलो जंहिंखे चोंप हूंदी वरियल, घेतले में उहे पायूं अशरफियूं दॿे भरे घेतलो वठी भॻो, काॾे वरी मोटाए वञा, खणिजांइ तूं, घेतले में विझी वियो। नानोतवी साहिबु रहमतुल्लाह अलैह जॾहिं सबक़ु पढ़ाए उथिया, जुती पिया पाइनि त जुतीअ में पेर वञे ई न घेतले में, ॾिसनि त उहे अशरफियूं भरियूं पियूं आहिनि, खणी करे ईअं चयूं दुनिया तूं केॾी ज़लील आहे, जेके तुंहिंजे कढनि उनखे तूं हथु कोन थी अची, जेके तोखां भॼनि था उन्हनि जे जूतनि में पई आहे। त तक़वा ऐं परहेज़गारी जिन सिखी साहबा कुल खां सवाइ इंसान बि बेकार। अलाह ताला शाला तव्हां असांखे बि इन्हनि ॻाल्हियुनि जे ॿुधण खां पोइ क़ुर पाक जे मथां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत जे मथां अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।